राजी बुलेटिन के अॻिते हलाईंदे हिते ज़िक्र कंदासीं इस्लामाबाद पुलिस पारां गिरफ़्तार कयल पीटीआई अॻवान शहबाज़ गिल खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। शहबाज़ गिल खे पुलिस इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में पेश कयो। शहबाज़ गिल जे वकील फैसल चौधरी जिस्मानी रिमांड ॾियण जी मुखालफ़त कई। शहबाज़ गिल ख़िलाफ़ कोतवाली थाणे ते दाख़िल केस में 10 संगीन कलम शामिल आहिनि। एफआईआर जे मतन मूजिब शहबाज़ गिल ख़ानगी टीवी चैनल जे प्रोग्राम में फ़ौज खे विरहाइण ऐं फ़ौज जे मुख़्तलिफ़ रैंक ऑफिसरनि खे सियासी पार्टियुनि सां ॻंढण जी कोशिश कई। हिते ज़िक्र कंदासीं तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हाणे साज़िश कई पई वञे त मुल्क जी सभ खां वॾी पार्टी खे फ़ौज सां विढ़ायो वञे। उहो तासर ॾिनो पियो वञे त पीटीआई फ़ौज जे ख़िलाफ़ आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अॼु चयो पियो वञे त असां गद्दार आहियूं ऐं उहे मुहिब वतान आहिनि। फ़ौज ऐं असांजे विच में वेढ़ जी साज़िश कंदड़ी उहे आहिनि जेके इंपोर्टेड हुकूमत में आहिनि। उन चयो त उन्हनि माण्हुनि जा मफ़ाद मुल्क खां ॿाहिरि आहिनि। उहे अॼु असांखे चई रहिया आहिनि त असां गद्दार आहियूं। तव्हां मुल्क जी सभ खां वॾी पार्टी खे फ़ौज जे ख़िलाफ़ चओ त उन खां वधीक ख़तरनाक ॻाल्हि नथी थी सघे। संदसि चवणु हो त फॉरेन फंडिंग केस में कुझु बि न आहे। करप्ट पार्टियूं कॾहिं फंड रेज़िंग नथियूं करे सघनि। माण्हू असांखे पैसो ॾिनो आहे। असां वटि ऑडिट बुक मौजूदु आहे। असां इलेक्शन कमीशन खे समूरा तफ़सील ॾिना आहिनि। नंढी चूंड में उन्हनि भरपूर धांधली कई, पोइ बि उन्हनि जा समूरा मनसूबा फेल थिया। असांखे उहे ईंदड़ चूंडनि में नथा हाराए सघनि। तंहिं करे उहे टेक्निकल नॉकआउट जी कोशिश करे रहिया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म चयो त भारत खे वॾी तकलीफ़ हुई त इमरान ख़ान ऐं फ़ौज हिक ई पेज ते आहिनि ऐं नई दिल्ली असांखे बदनाम करण लाइ डिसइंफॉलेब क़ाइमु कई, पर असांजी सोशल मीडिया जे जवाननि डिसइंफॉलेब खे वाइको कयो आहे। इमरान ख़ान चयो त रिजीम चेंज जी साज़िश हाणे बि जारी आहे। असांजी हुकूमत किराइण खां पोइ भारत में ख़ुशियूं मल्हायूं वयूं। मीर जाफ़र ऐं मीर सादिक ॿाहिरीं साज़िश सां मुंहिंजी हुकूमत किराई। कंदासीं वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान जे हुकूमत जे शहीदनि ऐं पाक फ़ौज जे ख़िलाफ़ मुहिम हलाई वई। संदसि सियासत गुंडागर्दी, कूड़ ऐं ॾफेड़ ते ॿधल आहे। शहीदनि ख़िलाफ़ मुहिम सॼी क़ौम ॾिठी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त शहबाज़ गिल उहो पढ़ियो जेको इमरान ख़ान खेसि लिखी ॾिनो। इमरान ख़ान नौजवाननि खे मुल्क ख़िलाफ़ भड़कायो। हुन चयो त नवाज़ शरीफ़ मुल्क ख़ातिर ख़ामोशी इख़्तियार करे वरिती। इमरान ख़ान मुल्क में बाहि लॻाइणु चाहे पियो। शहीदनि ख़िलाफ़ संदसि जमायत ट्रोलिंग कई। मरियम औरंगज़ेब वधीक चयो त मुहिबतनि शहीदनि ख़िलाफ़ कॾहिं बि मुहिम न हलाईंदो आहे। नवाज़ शरीफ़ चवंदो आहे त इदारा पंहिंजी आइनी हदुनि में रही कमु कनि। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान तक़रीरनि में अवाम खे इदारनि ख़िलाफ़ मछराईंदो आहे। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान ख़ान गोगी जो बचाव कंदो रहियो। इमरान ख़ान तक़रीरनि में अवाम खे इदारनि ख़िलाफ़ मछराईंदो आहे। संदसि चवणु आहे त हू इदारनि खे दॿा में आणणु इमरान ख़ान जी पुराणी आदत आहे। सूबाई वज़ीर चयो त इमरान ख़ान ख़ैरात जा पैसा ज़ाती सियासत लाइ इस्तेमालु कया। इमरान ख़ान गैर क़ानूनी फंड वठी आइन जी भञकड़ी कई। सईद गनी वधीक चयो आहे त इमरान ख़ान भारत इसराइल मां फंड वरिता। हू वॾी माफ़िया आहे। सूबाई वज़ीर चयो आहे त इमरान ख़ान तोशाखाना मां चोरी खे ग़लति नथो सम्झे। शहबाज़ गिल उहो ई चयो जेको इमरान ख़ान जो नज़रियो आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी मुहर्रम दौरान बहितरीन इंतज़ाम ते सिंध पुलिस खे शाबाश ॾिनी आहे। पंहिंजे जारी कयल बयान में पीपल्स पार्टी जे को चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त सिंध पुलिस मिसाली ऐं बहितरीन कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कयो। आसिफ अली ज़रदारी चयो त मुहर्रम दौरान को बि अणंदड़ वाक़ियो पेश न आयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसाति सबबि हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। कराची जे सदर डिफेंस क्लिफ्टन अख्तर कॉलोनी ओल्ड सिटी लियारी गार्डन आई चंद्रीगढ़ रोड एम जिना रोड शायरा फैसल महमूदाबाद मंज़ूर कॉलोनी ऐं कयूम आबाद वारे इलाइक़े में तेज़ पाणी बरसाति सबबि पाणी बीहजी वियो आहे। कोरंगी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मेहरान टाउन बिलावल कॉलोनी ज़िया कॉलोनी लांढी शाह फैसल ऐं मॉडल कॉलोनी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु तेज़ बरसाति पवण सबबि रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। कोरंगी कयूमाबाद चौरंगी ऐं ॿिनि हंधनि ते पाणी बीहजी वञण करे ट्रैफ़िक जाम थी वई आहे। नाज़माबाद सरजानी टाउन न्यू कराची मलीर सचल ॻोठ यूनिवर्सिटी रोड गुलिस्तान जूहर नीपा क़ाइदाबाद पिपरी गगर फाटक ऐं समेत ॿियनि इलाइक़नि में बि ज़ोरदार बरसाति पई आहे। मौसमियात खाते जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि कराची में सभ खां वधीक बरसाति PAF बेस्ट फैसल में बरसाति रिकॉर्ड कई वई आहे।
कायदाबाद में 45 जिना टर्मिनल 35.6 ऐं ओल्ड सिटी एयरपोर्ट ते 35 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। ॿियनि इलाइक़नि सरजानी टाउन में 28, कोरंगी 34.8, गडाप 34.4, सदर में 33 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। DH में 33.9, सादी टाउन में 31.8, यूनिवर्सिटी रोड ते 27 ऐं क्यामाड़ी में 26.4 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। मौसमियात खाते जो चवण आहे त नाज़िमाबाद में 24.4, ओभर कराची में 22, औरंगी टाउन में 19.5, गुलशन हदीद में 9 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। जैकोबाद में भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात पवण सबबि मौसम खुशगवार थी वई, जॾहिं त बिजली जी फराहमी मुकमल तौर ते बंदि थी वई। नौशहर फेरोज़ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि तेज़ बरसात सबबि मवासिलाती निज़ाम धरम भरम थी वियो आहे। कोटड़ी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि किथे हल्की त किथे तेज़ बरसात पवण सबबि मौसम खुशगवार थी वई आहे ऐं गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। धाबेजी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं तेज़ हवा सां गॾु वक़फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात सबबि हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी जमे थी वियो आहे। कोटलालू ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं तेज़ हवा सां गॾु वक़फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। बरसात सबबि वणनि जे फसल खे कापारी धकु लॻो आहे, जंहिं सबबि आबादगारनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। थाणो बुलाखान समेत कोस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो थियो आहे, जंहिं सबबि शरीफ कीरथर जबल जी जाबलू पट्टी वारे इलाइक़नि में बि तेज़ तूफ़ानी बरसात सबबि केतिरनि ई कखावन घरनि जूं छितियूं उॾामी वयूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन बरसात जो जाइज़ो वठण लाइ कराची शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि जो दौरो कयो आहे। 180 वारो वज़ीर मुकेश कुमार चावला ऐं ख़ासि मददगार कासिम नवीद बि साण गॾु हुआ। सूबाई वज़ीरनि PTA अंडरपास, सब मेरिन, चौरंगी टावर, चंद्रीगढ़ रोड, सिंध असेंबली, सिंध सेक्रेटरीट ऐं शाइर फैसल ते बरसाती पाणी जी नेकाली जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन लाॻापियल अख़्तियारियुनि खे हिदायतूं कयूं आहिनि त रोडनि ऐं घिटियुनि वारनि इलाइक़नि मां पाणी जी नेकाली खे फौरी तौर ते यकीनी बणायो वञे। शर्जील इनाम मेमन चयो आहे त बरसाति थोरी देरि हुई पर ज़ोरदार बरसाति थी आहे। शहर जा अंडरपास क्लियर आहिनि। ज़िक्र कंदासीं खैरपुर में गैस्ट्रो वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। 24 कलाकनि दौरान 82 ॿारनि खे सिटी इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। खैरपुर ऐं भरपासे में गैस्ट्रो वधी वियो आहे। वधीक 82 नवां मरीज़ मक़ामी इस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। सिटी इस्पताल में गैस्ट्रो जा मरीज़ वधनि करे इस्पताल में बिस्तरनि ऐं दवाउनि जी खोट पैदा थी वई आहे। इस्पताल में बिस्तरनि जी खोट सबबि हिकु बेड ते 3 खां 4 ॿारनि खे सुम्हारियो पियो वञे, जंहिं करे मरीज़ वेतर ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि इस्पतालनि में दवाउनि ऐं बिस्तरनि समेत घुर्बल सहूलियतूं ॾियारण जी घुर कई आहे। फरीदाबाद वेझो बरसाती पाणी में वेंझ ते नींगर ॿुॾी फो थी वियो आहे। ॻोठ सैयदपुर में नींगर शाह मोहम्मद कुंबर घरनि भरिसां बीठल बरसाती पाणी में वेंझ ते ॿुॾी फो थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नींगर ॿियनि ॿारनि सां गॾु बरसाती पाणी में खेॾी रहियो हो त ॿुॾी फो थी वियो आहे। नींगर जे ॿुॾी फो थियण जो ओचितो इतला मिलण ते घर में रोज़ ॾाढो थी वियो। सिंधु दरिया में पाणी जी वाध सबबि दादू जे कच्छ जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। ॿोॾि सबबि पोखियल फसल तबाह थी वियो आहे, जंहिं सबबि आबादकारनि खे लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। लॾ पलाण जारी आहे। कच्छ जा केतिरा ई ॻोठ जिन में क़ाइम खरल गुल मोहम्मद कोरेजो, नबी बख़्श जतोई, सोनू जतोई समेत 20 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। कच्छ में पोखियल लखें रुपयनि जो फसल, तिर, ग्वार, वण, भिंडियूं ऐं ॿियो फसल तबाह थी वियो आहे। कच्छ में ॿोॾि खां पोइ सवें ख़ानदान पंहिंजो मदद पाण ते लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि ऐं महफ़ूज़ हंधि नामुंतक़िल थियण लॻा आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त ज़िला इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जी मदद करण लाइ तयारु न आहे। हू पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। कंडियारो वेझो सिंधु दरिया में 4 सबबि SM बचा बंद पाणीअ जो दबाव वधी वियो आहे। ताज़ो बरसातुनि खां पोइ सिंधु दरिया जे वहकिरे में चाढ़ अची वई आहे, जंहिं करे फतेह पॉइंट वटां SM बंद ते पाणी जो दबाव वधी वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त फतेह अली जतोई पॉइंट वटां दरिया जे पाणी में चाढ़ सबबि कच्छ जे केतिरनि ई एकड़नि ते फसल ॿुॾी विया आहिनि। कच्छ जे ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त SM बंद जी फौरी तौर ते मरमती
कराए, ॿी सूरत में बंद टुटण करे वधीक लखनि रुपयनि जो फसल। ज़िक्र कंदासीं खैरपुर जे ॻोठ जुमू फुलपोटो यूसी खानपुर जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खे बासरनि गोदाम में तब्दील करे छॾियो आहे। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। तालीम खाते खैरपुर जा अमलदार अघोर निंड सुतल आहे। ॻोठ जुमू फुलपोटो जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में बासरनि खजियुनि जे पिण जो सामान ऐं छुहारनि जूं ॿोरियूं रखी क्लासनि खे ताला हणी छॾिया आहिनि। स्कूल गोदाम में तब्दील थियण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण जे बावजूद बि तालीम खाते जा खैरपुर जा अमलदार अघोर निंड सुतल आहिनि। कंहिं बि अमलदार नोटिस न वरितो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासरनि स्कूल अंदरि क्लासनि खे ताला हणी पंहिंजो सामान रखी छॾियो आहे। मामले जो नोटिस वठी स्कूल खोलाए ॾिनो आहे। गंबट जे मदरसे जो ख़िताबी पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। ॻोठ अली मुराद शेख वासी अबू बकर शेख गंबट जे मदरसे में दीनी तालीम हासिल कंदो हो, जेको 12 ॾींहनि खां गुम आहे। नींगर जी गुमशुदगी बाबति वारसनि गंबट थाणे ते NC दाख़िल कराए छॾी आहे। हुननि पुलिस ऐं वसवारनि खे अपील कई आहे त नींगर जी ॻोल्हा में मदद कई वञे।